सभिनि रिश्तेदारनि जा मूं वटि ॾिठो अथसि काफ़ी रिश्तेदार जेके लानकाणे अथसि सकरम अथसि दौड़ अथसि सभु महिमान आया अथसि डॉक्टर ने जवाबु ॾेई छॾियो त माने घर खणी वञोसि उन्हनि चयो त वञी रिश्ता में न्याणियूं सियाणियूं ॾिसनि चइबा आख़िरी दीदार आहे वञी माण्हू दीदार कनि पंहिंजा घर भाती रिश्तेदार ॾिसण आया हा आया त सभु आया सभु आया त बाक़ी जेके दादू वारा बि रहियल आहिनि ऐं हुन मीरो खान जा बि रहियल आहिनि उहे बि अचण वारा आहिनि क़बर वबर खां को माण्हू वियो आहे क़बर खां जॻह ई नथी मिले जिते था खोटियूं हुते माना नांग विछूं था निकिरनि क़बरुनि में जॻह ई कोन्हे का मां जो त ॾिस इहो आहे जेके उहो पढ़ियो जेके मिसपारी वारा गंद उछलींदा आहिनि न उनजे भरिसां परे पासे हिते गवर्नमेंट जी हिकिड़ी नई जॻह ॾिनी अथऊं कचिरो छींदा इन कचिरे खां परियां वरी हिन भाॻ पंहिंजो आहे मूंखे आगुड़ ते पूरियो घर जे आगुड़ ते हुते नंढड़ा पेशाब कंदा आहिनि हाणे उते कीअं रखो हिनखे घणा ॾींहं हलंदो डॉक्टर चयो त शाम जो 5 बजे मरी वेंदो हाणे हिन वरी पोइ हिन जेको चाचू आहे उहो त चए त हिनखे राति जो मुकामण में दफ़न राति जो कुतो को घणी ॾींहंनि मुकामण में राति जो साढ़े साहब या सवा वटि साढ़े मरे बि लख लान त वॼी बूथ में मरण ताईं अज़ाब ॾिजण लांदी अॻे बि हिकु ॿ वॾो साढ़े हो हाणे बि साढ़े छा आहे न ॿुधाई ॻाल्हि थी दफ़नाए जी भला ज़मीन जी जॻह नथी थिए त हुनखां साण बहितर का दिल में का वसियत है अच्छा का वसियत ॿुधाए क्या हा चयो त जीअं आगुर ते बि नंढड़ा पेशाब कंदा त मूंखे तूं पंहिंजे कमरे में दफ़नाए छो हाणे मोए जी वसियत क़बूल बि आहे